करोड़ साल सजदा दीदो रहो, इबादत त कंदो रहो, खुदा जे खौफ में त रहो, पर जॾहिं इबादत के बचाइण जो वारो आयो, पहिरीं परचे में किरी पियो, रब तड़े बाहर कढी छॾियो। घणी इबादत कई, गालायो 6 करोड़ साल, परचे कहिड़े में किरियो ख़बर अथव? जॾहिं अल्लाह जे ज़ात सुने नबी आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो, सुने आदम अलैहिस्सलाम के अल्लाह जे ज़ात पैदा फरमाए, उन 6 करोड़ साल इबादत करण वारे के, उन जे सजी जमात के अल्लाह जे ज़ात हुक्म कयो त मुझे आदम के सजदो कयो, त सभिनी बगैर कहीं देर जे आदम अलैहिस्सलाम जे आडो सजदो कयो, चो त जन के अल्लाह जी ज़ात समझ ॾिनी त इबादत करण जे लाइ मुझे खौफ जो हुजण ज़रूरी आ, ऐं इन इबादत के बचाइण जे लाइ मुझे नबीअ जा प्यार ज़रूरी आ। जन के अल्लाह समझ ॾिनी उहे बगैर देर जे आदम जे आॾो झुकी पिया, सजदा रेज़ थी विया, उन्हनि जो अल्लाह तआला बची वियो। पर उन हिकड़े जंहिं चयो मौला हेॾी तुंहिंजी इबादत कई थम, तू वहदहू ला शरीका, मां तुंहिंजो हां तू मुंहिंजो हई, तुंहिंजी इबादत कंदुसि। रब चयो इहो जुमलो न चओ त मुंहिंजो हां तू मुंहिंजो हई, मुंहिंजो त तू नाही, मुंहिंजो त उहो हूंदो आ जेको मुंहिंजे हिन सूरत खे सुञाणंदो आ। ऐ मुझा दोस्त अजीज, 6 करोड़ साल जी इबादत हिकड़े सेकंड में पंहिंजी विञाए छॾी। छा कयई? अल्लाह जे नबी खे न सुञातई, अल्लाह जे नबी जे आॾो ताज़ीम जो सजदो न कयई। पर मां इएं चवां त हुन में कहिड़ी ताक़त हुई न करे, मुझे रब चाहियो ई न, इन करे न करे सघियो। जंहिंखे अल्लाह सुञाणंदो आ, जंहिंखे ख़ुदा कुर्ब करे सुञाणप जी अख ॾींदो आ, उनखे ई मुझो अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो आ त मुझे नबी सां प्यार कर, मुझे नबी सां प्यार कर। जॾहिं अंबिया सां प्यार करे ऐं हिकड़ो सजदो कंदे, उहो हिकड़ो सजदो 1000 सजदन खां आला हूंदो आ। पर मुझे सुहिणे नबी खे छॾे करे 1000 सजदा कर, तुंहिंजे ज़ीरे खां सवा कुछ भी कोन। ॻाल्हि ज़हन में आई, इबादत करण जे लाइ छा जो हुजण ज़रूरी आ? सियारो आ न, मां त जलींदो आ दोस्तन खे, दादा सियारे में जलसा न कयो, अदा सियारे में जलसा न कयो, हमरा थदा थी था वञन। पर दोस्तन कीरन फकीरन के ज़ोर न से, असांजा हमरा गरम हन, ॾिसो गरम हन या थदा हन। अदा इबादत करण जे लाइ छा जो हुजण ज़रूरी आ? 3-4 माण्हू गरम, बाक़ी सभु थदा अथव। इबादत करण जे लाइ, इबादत करण जे लाइ अल्लाह जे खौफ जो हुजण ज़रूरी आ। पर उन वरी इबादत के बचाइण जे लाइ छा जो हुजण ज़रूरी आ? गाला गाला छा जो हुजण ज़रूरी आ? जो इश्क़े नबी जो हुजण ज़रूरी आ। यानी इबादत बचंदी कॾहिं जॾहिं नबी सां प्यार हूंदो आ। इबादत जो मज़ो तॾहिं थींदो आ जॾहिं ख़ुदा जो खौफ हूंदो आ। पोइ मुंहिंजा दोस्त, हर ज़माने में हर नबी सां प्यार करण वारनि जूं इबादतूं बची वयूं। हींअर त तूं असां उन महबूब जा उम्मती जंहिंजे लाइ मुंहिंजे रब हिन सॼी काइनात खे जोड़े बनायो। अच त अल्लाह जो क़ुरान ॿुधाई, अच त मुझे सुणे रब जो क़ुरान ॿुधाई त मुझे सुणे नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जे दरबार जो अदब मुझो बेनियाज़ रब कीअं ॿुधाए रहियो आहे। अगर आयत समझ में अची वेंदई त इंशाअल्लाह ताला तुंहिंजी दिल जी इहा पाया पलटिजी वेंदी। जंहिं इरादे सां ईंदो आहे उहो इरादो तब्दील करे हकीकी दीवानो बणिजी। अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत बुध। या अय्युहल्लज़ीना आमनू
ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल कजहर बादिकुम लिबअदा अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। अजकल तमाम घट नातू पढ़ंदो हाँ ज़िला चाहे रुगी दिल चवंदी आ त रब जो कुरान पढ़ा, अल्लाह जो कुरान पढ़ा, मुसलमान रब जो कुरान बुधो, जिंदगी ते भरोसो नाहे। मन इए याद कयो ता हा यार को त सुन्नी असा जो एड़ो दीवानो हुयो जेको रुगी चवंदो त कुरान पढ़ा त अल्लाह जी मखलूक बुध। अल्लाह जे ज़ात जा बानो अल्लाह फरमायो केडी मल हुकुम थियो हो मुझो मदीने जो साईं वेठो आ, अबू बकर सिद्दीक सुहणो बि वेठो आ, उमर फारूक दिलबर भी वेठो आ, उस्मान जिन्नूरैन भी वेठो आ, अलीउल मुर्तजा शेर खुदा भी वेठो आ, बिलाल भी वेठो आ, तलहा भी वेठो आ, जुबैर भी वेठो आ, अण खुट मुझे हुजूर जा सहाबी वेठा हन। रब कुरान जी आयत नाज़िल तो फरमाए थोड़ो अञा भी शान नुज़ूल बुधाई त कुरान जी आयत केडी मल लथी कीअं लथी पो गौर कजा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजूर में हिकड़ा परे परे खां सहाबी आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जे इलाइके मां दीन जे पैगाम जे ला कहे पांजे प्यारे सहाबी जो इंतखाब फरमायो। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां वेहो, उहे वेही रहा। अबू बकर सिद्दीक चयो मुझा आका फलाणो सहाबी एडहू जेला मुनासिबा। सैयदना उमर फारूक थोड़ो जलाली तबियत जो हुयो, उन विच में मुदाखलत कंद करे चयो उहो न फलाणो सहाबी जो हुजण जरूरी आ। इए कहीं बे सहाबी भी पंहिंजे राय ॾिनी। हुजूर जा सहाबी केर? हुजूर जा मौलाना तू त अञा कच्चे बेदे मां बाहर कोन निकतो हई। ए तो हुजूर जा सहाबी महफिल मुझे मुस्तफा जी उते वेठा हन। हुजूर जा सहाबी उहे सहाबी जन जे पैर जे मट सजी दुनिया जा वली गड तने भी न थी सके। हुजूर जे हिक सहाबी जे पैर जे मट दुनिया जा वली न थी सकन। उहे मुझे हू त जलीलुल क़द्र मुझे हुजूर जा सहाबी मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आडो सहाबा राय ॾियण शुरू कई। कदे कदे इए थी विंदो आ हिय गाल हिय ॿियो चवंदो इए नहीं बस अञा बिन टिन सहाबिन ॻाल्हायो मुझे रब खे ॻाल्हि कान वणी, मुझे अल्लाह के गाल कान वणी। अल्लाह इन कुरान करीम जे आयत जो नुज़ूल फरमायो ओ ईमान वारो या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारो ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी। ॾाढिया न ॻाल्हायो, ॾाढिया न ॻाल्हायो, तहां जो ॻाल्हाइण मुझे महबूब जे ॻाल्हाइण खां मथे न थी वञे। इश्क मुस्तफा जो सेखारियो आ त मुझे रब सेखारियो आ। मुझे बेनियाज रब फरमायो पंहिंजे ॻाल्हाइण खे हेठि कयो। मुझे महबूब जे दरबार में वेठा हो, कंहिंखे रब सेखारे रहियो आ, कंहिंखे रब चई रहियो आ जो जन जे आॾो मुझे मुस्तफा जन्नत जूं टिकेटूं विरहाए चुको आ, जन के हुजूर जन्नत जूं बिशारतूं दई चुको आ। उन्हन जे आॾो कुरान करीम जे आयत जो नाज़ूल थियो आ। ॾाढिया न ॻाल्हायो, किथे तव्हां जो आवाज़ मुझे महबूब मुस्तफा जे आवाज़ खां मथां न थी वञे। कजहर बादिकुम लिबादिन
मुझे महबूब जे साम्हूं इए न ॻाल्हायो जिए तव्हां हिक ॿिए सां पंहिंजे मुंहं सां कचहरियूं करे ॻाल्हाईंदा हो। दरबारे मुस्तफा में अचो त आवाज़न खे पस्त करे छॾियो, पंहिंजी ज़ुबान खे खोलियो न। जेसिताईं मुंहिंजो महबूब न पूछे तेसिताईं ज़ुबान खे बंद रखो। अॻियां अल्लाह जे क़ुरान छा चयो, तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। मुझे बेनियाज़ रब फरमायो इए न ॻाल्हायो जिए हिक ॿिए सां मुस्कुरा हो। ये दरबार मुझे महबूब जी दरबार आ, किथे इए न थे अन तहबत अमालुकुम, तव्हां जे सभिनी नेकिन खे मां साड़े खाक न करे छॾियां। रब जो कुरान ॿुध मुसलमान, तव्हां जे नेकिन खे इए साड़े खाक न करे छॾियां। अॻियां जुमलो कुरान जो ॿुध, व अंतुम ला तशउरून, ऐं तव्हां खे ख़बर बि न पवे त असां जूं नेकियूं ख़त्म थी वयूं ऐं तव्हां जूं नेकियूं सड़ी सुकियूं हुजनि। हाणे इन आयत करीमा जे अंदर मुफस्सिरीन किराम जेका वज़ाहत लिखी आ उहा इहा लिखी आ त हुजूर जा सहाबी त हुया ई अदब वारा, एतरो अदब वारा हुया जो इन आयत जो जॾहिं नुज़ूल थियो हिकड़ो ॿोड़ो सहाबी हुजूर जो वेठो हो, जेको कननि खां घटि ॿुधंदो हुयो, जेको ॿुधंदो घटि आ उहो ॻाल्हाईंदो बि ॾाढिया हे। उन जीअं जो ॿुधो उन जे दिल में ख़याल आयो मां कननि खां ॿोड़ो हां, मता मूं ॾाढिया ॻाल्हायो हुजे। ज़ारो कतार रोई करे पंहिंजे घर में वियो, पंहिंजे पुटड़नि खे सॾु करे चई त घोड़नि जे इस्तंबोल में मूंखे रसन सां ॿधी छॾियो, घोड़नि जे विच में पाण खे ॿधराए छॾियईं। ज़ारो कतार रोई रहियो आ, ओ मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर, मां ॿोड़ो हां, शायदि मूं ॾाढिया ॻाल्हायो आ जंहिंजे करे मुंहिंजा रब तूं नाराज़ थी वियो आ। हे हुजूर जे सहाबा जो इश्क ऐं मुहब्बत आ। ज़ारो कतार रोई रहियो आ, ज़ारो कतार रोई रहियो आ। हिकड़ो ॾींहुं गुज़रियो मस्जिद नबवी में कोन आयो, ॿिए ॾींहुं या टे ॾींहुं मुंहिंजे मुस्तफा करीम पुछो मुंहिंजो फलाणो सहाबी कोन आयो आ या रसूल अल्लाह। उन हिन ॻाल्हि जे करे क़ुरान करीम जी आयत नाज़िल, उन डप खां त मां ॿोड़ो हां मता मुंहिंजे करे नाज़िल थी हुजे, मूं मता यो जुर्म कयो हुजे, पंहिंजे पाण खे घोड़नि में ॿधराए छॾियो अथई। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा खे मोकिलियो, वञो वञी मुंहिंजे दीवाने खे वठी अचो। जीअं उहो आयो रोई अर्ज़ तो करे आका मूंखे माफ़ी मिले, मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो तुंहिंजो कोई कसूर नाहे, मुंहिंजो अल्लाह तोखां एतिरो राज़ी आ जो मुंहिंजो अल्लाह तोखे इज़त जी ज़िंदगी बि ॾींदो, पर दमे आख़िर मुंहिंजो रब तोखे शहादत वारो मौत नसीब फरमाइंदो। मुफस्सिरीन किराम लिखन था त अल्लाह ताला जे इन राज मां आशिकन हिकड़ो इहो राज वरतो त मुंहिंजे रब खे ख़बर हुई हुजूर जा सहाबी त दीवाना मस्ताना हन, उहे त मुंहिंजे महबूब जा जान बच्चा कुर्बान करण वारा हन, पर हुजूर अल्लाह खे ख़बर हुई उहो ज़मानो ईंदो जो माण्हू ज़ुबान दराज़ी कंदा, पंहिंजा आवाज़ हुजूर जे हुक्म खां मथाहूं करे इहे मैकू फाड़े वठी डेस्कुनि ते लठियूं हणंदा, मुकू हणदा, पंहिंजा शोला बयानी करण जे लाइ मुंहिंजे मुस्तफा जे अदब जो ख्याल न रखंदा। उन्हनि जे लाइ अल्लाह फरमायो त उन्हनि जूं नेकियूं मां ख़त्म करे छॾींदुसि। उहे इहे सम्झंदा असां मौलवी हूं, असां कारी हूं, असां हाफ़िज़ हूं, असांजा हेॾा मदरसा आहिनि, असां हेतिरो पिनियूं आ, असां हेतिरो गॾु कयो आ, हेतिरियूं मस्जिदियूं, हेतिरा मदरसा, हो इन में ख़ुशि हूंदा छो त रब थो चवे नेकियूं ख़त्म करे छॾींदो मान, पर व अंतुम ला तशउरून, उन्हनि जे दिमाग़ ते इन ॻाल्हि खे पहुचण ई कोन ॾींदुसि त हुननि जो शऊर थिए त असां जूं नेकियूं ख़त्म थी वयूं आहिनि। छाजे करे जो अल्लाह फरमाए थो त मां अल्लाह बेअदब खे कॾहिं बि मुआफ़ करण जो इरादो नथो रखां।
बेअदब खे कदहिं भी मुआफ करण जो इरादो न रखा। ज़ानी हुंदो, शराबी हुंदो, गुनहगार हुंदो, तव्हां ॾिसो त उनखे अल्लाह तौबह जी तौफीक ॾींदो आ। पर जेको न बेअदब हुंदो आ, उहो बेअदब मुंहिंजे मदीने जे मीर जो हुजे या हुजूर जे सहाबा जो हुजे या हुजूर जे आल जो हुजे, बेअदब हुंदो आ। जेको बेअदब हुंदो आ, मुंहिंजो अल्लाह कदहिं भी उनखे निदामत वारी ज़िंदगी कोन ॾींदो आ, छो त बेअदब मुंहिंजे ख़ुदा खे कोन वणंदो आ। गुनहगार केॾो भी हुजे, रुगी रोई चवंदो मुंहिंजा मालिक मूंखे माफ़ कर, रब चवंदो माफ़ करे छॾियो, मैं ॿियो घुर तोखे छा घुरिजे। गुनहगार हुजण अलग शइ आहे, बेअदब हुजण अलग शइ आहे। पोइ भले निमाज़ूं पढ़े, भले ख़ैरातूं जेको वणे सो करे। इन करे मुंहिंजा दोस्त ख़ुदा जे वास्ते बेअदबीअ खां बचिजा। पर मां त इहो ऐलान चैलेंज थो कयां त अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया जे अंदर अगर का जमायत आहे त उहा सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जी जमायत आहे, महबूबे सुबहानी जी जमायत आहे, जेका 11वीं करण वारी आहे ऐं 12वीं करण वारी आहे। पोइ उहे मुरीद सजण साईं जा हुजनि या मशोरन वारे साईं जा हुजन या कहीं भी अल्लाह जे कामिल वली जा मुरीद हुजन, लेकिन जन जे दिल में पीरान पीर जी निस्बत आ, जन जे दिल में पीरान पीर दिलबर दस्तगीर जो प्यार आ, उहे गुनहगार थी सकन था, नमाजुन में सुस्त थी सकन था, पर बेअदब कदहिं नथा थी सकन। न हुजूर जे ज़ात जा, न हुजूर जे सहाबा जा, न हुजूर जे आल जा। कुछ भी थी वञे, अहले सुन्नत हुजूर जे बचड़न जे मथा कदहिं भी न कीचड़ उछलाईंदो, न बर्दाश्त कंदो। कुछ भी थी सके, सुने अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद हुजूर जे चैन यारन जे मथा न कीचड़ उछलाईंदो, न बर्दाश्त कंदो। जेको गुलामन जे मथा जान कुर्बान कंदो, उहो मुस्तफा जे मथा बयान कीअं न। सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। मां तो के दिल जे गहराइन सा मुझा दोस्त दावत हो दिया, ई खुदा जी मखलूक भरी पया खुली पई थे। वञ वञी तो फिरक नहीं फिरकन के गोल के मुझे मुस्तफा करीम जे बचड़न सा बुग़्ज़ रखण वारा। सैयदना अबू बकर सिद्दीक जो नालो वठ त गुलाब जे गुल जियां टिड़न शुरू कंदा। सैयदना उमर फारूक जो नालो वठ गुलाब जे गुल जियां टिड़न शुरू कंदा। सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जो नालो वठ गुलाब जे गुल जियां टिड़न शुरू कंदा। पर जॾहिं मौलाए कायनात मौला अली मुश्किले कुशा शेर खुदा जो नालो वठ उन्हनि जा चेहरा मुरझी वेंदा, हेॾे होॾे निहारण शुरू कंदा। ईअं लॻंदो आहे ॼण को पहाड़ इन्हनि जे मथां किरी पियो आहे। इहा हकीकत आहे या न? सच चओ, सच चे यार रुसे त रुसण दे, फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे मुंहिंजा दोस्त। हालांकि मुंहिंजे मदीने जे घोट फरमायो आहे, मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त जेकॾहिं मोमिन ऐं मुनाफिक में तव्हांखे फ़र्क़ु ज़ाहिर करणो आहे, कीअं ख़बर पवे त मोमिन कहिड़ो आहे? हदीस जो हवालो ॾींदो हलां। जॾहिं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मस्जिद नबवी में मुनाफिक हुंदा हुया, ज़ाहिरी तौर ते हीअं नमूने बाज़ी कंदा हुया, पंहिंजे मुंहं सां चवंदा हुया ख़बर त इहा बि कान अथसि त असां हेॾी मुखालिफ़त था कयूं। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त रहमत लिल आलमीन ढकियो वेठो आहे। हिकु अहिड़ो ॾींहुं आयो जो मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, ओ फलाणा पुत्र फलाणे जा मुनाफिक उथी भी, फलाणा पुत्र फलाणे जा मुनाफिक उथी भी। हुजूर उन्हनि जा नाला पीर जा नाला खणी उथारिया। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो, जॾहिं मां उहो मंज़र ॾिठो, मां बहराड़ीअ जे रहण वारो हुयुसि ऐं मुंहिंजा दोस्त मोहम्मद रफ़ीक ऐं सजण ऐं मुंहिंजा दोस्त फ़कीर कुर्बान अली मेतला। गौर सां हीअ ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे मदीने जे मीर जे ग़ुलाम हज़रत साद बिन अबी वक़ास अर्ज़ कयो त मुंहिंजा आका, मां झंगई जबलन में रहण वारो हां, मुंहिंजा मुस्तफ़ा तव्हां त मुनाफ़िकनि खे सुञाणे वरितो। या रसूल अल्लाह, असांखे कीअं ख़बर पवे त मुनाफ़िक कहिड़ा मोमिन कहिड़ा? त मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम
हज़रत साइद बिन अबी वक़ास के फरमायो मां मुस्तफ़ा तवा के दस थो दिया केड़ो दस थो दिया जदे ताके मोमिन ऐं मुनाफिक जे विच में पहचान करणी हुजे त मुझे भाउ अली जो नालो गौर सां वठो अली अली करण शुरू कयो अली जो जिक्र करण शुरू कयो अली जी तारीफ करण शुरू कयो मुझे मदीने जे मीर फरमायो ऐं वरी पो दिसण शुरू कयो जे जो चेहरो चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदो वञे पक समझो त या मोमिन जी निशानी आ पर जे उन जो चेहरो मुरझी वञे त मां मुस्तफ़ा तो ॿुधायांव त इहा ई मुनाफिक जी निशानी आ। याद रखी छड़ मोमिन ऐं मुनाफिक जी निशानी गोलड़ी थई न त मुझे सुहिणे अली उल मुर्तज़ा शेर खुदा जो जिक्र कर ऐं जडे जिक्र करी तू खुद सोच न त जिक्र तू शेर खुदा जो तो करी अगले के तकलीफ छो थी पूछे सादन लफ्ज़न में चवा या हदीस पढ़ा या हवालो दिया जी चवी थी कया मुझे मदीने जे फरमायो ला युहिब अलीयम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मुमिन मुनाफिक कदे भी मुझे अली सा प्यार कोन कंदो कदे भी कोन कंदो कुछ भी थी वजे मुनाफिक शेरे खुदा सा प्यार को न कंदो नाले बुधण सा बूत खराब थींदो या महफिल मां उथी विंदो या पेट में मरोड़ो पवंदुस या दोस्ती यारी छडे विंदो वरी मोमिन कदे भी शेरे खुदा सा बुग़्ज़ को न रखंदो मुखे बुधाए त अहले सुन्नत में दिलबर दस्तगीर जा मुरीद अली अली कंदा हन या को न कंदा हने मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा जो अली मौला अली मौला अली मौला अली मौला पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है अरे नबी ने खुद पुकारा है अली मौला अली मौला अली मौला अली मौला तस्वीर जे बेरुख दे अच हे तस्वीर जो हिकड़ो रुख बुधी तस्वीर जे बेरुख दे अच अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो मुझे मुस्तफा करीम जो दीवानो परवानो आ जे जेला मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा सभिनी जा थोरा लागे छड्या पर हिजरत वारी रात जो थोरो ऐ अबू बकर सिद्दीक तो के उन जो अजर मुझो रब पाणता फरमाइंदो हक चार यार सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी उहा ज़ाता जेके मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे ज़ाहिरी बीमारी जे सूरत में सडड़ो करे फरमायो अबू बकर हलिया मां मुस्तफा जे मुसल्ले ते बिही नमाज पढ़ा अजीज़ान मन असा अहले सुन्नत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे गुलामन जो अकीदो इहो आ
त बैतुल मुकद्दस में मस्जिद अक्सा में मेरा जजरात अल्लाह तमाम अंबिया के पोया करे मदीने जे मीर के इमाम बनायो वा वरी मस्जिद नबवी में मुझे मुस्तफा तमाम सहाबा के पोया करे अबू बकर सिद्दीक के इमाम बनायो। ऐ मुझा दोस्त अजीज याद रख सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी उम्र 63 वरह सैयदना अबू बकर सिद्दीक़ रोई दुआ घुरंदो हो ओ मुझा करीम रब मुखे वधीक उम्र न ॾिजानी त मुझे यार जे निस्बत वारी ॾिजानी। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र 63 वरह सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी उम्र 63 वरह मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के दुनिया छड़न का पहिरी 3 ॾींहं बुखार हुयो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ के भी 3 ॾींहं बुखार हुयो। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सूमर जे ॾींहं दुनिया छड़िया। मुझे सिद्दीक़ अकबर भी सूमर जे ॾींहं दुनिया छड़िया। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के आखिरी 3 ॾींहं बुखार वारी सूरत में अम्मा आयशा सिद्दीका डंदड़ के कौरड़ो करे दी आ। उहाई अम्मा आयशा सिद्दीका सुने सिद्दीक़ अकबर के भी डंदड़ कौरड़ो करे दी आ। ऐ सुन्नी तो के किरोणे मुबारकूं ऐ दिल पर दस्तगीर जा मुरीद तो के अणखुट मुबारकूं जो अल्लाह जे ज़ात तुझे सीने में इश्क मुस्तफा भी दिनो आ मोहब्बत आले रसूल भी दिनिया त अकीदत असहाबे रसूल भी दिनिया। पांजे पान ते नाज कर पांजे किस्मत ते नाज कर मुझा दोस्त अजीज तकरीर जो मौजू अलाए केडो निकरी वयो। दोनों जवानी के मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर। लेकिन याद रखी छद सैयदना अबू बकर सिद्दीक हुजे या सुहणो उमर फारूक हुजे या सुहणो उस्मान ज़िन्नूरैन हुजे टई मुझे यार मदीने जे ताजदार जा प्यारा हन। अन्या तो के जेकॾहिं सौली सिंधी में खोले खोले साफ करे दिया त मुझे मुस्तफा जो अरशन ते नालो अहमद फर्श ते नालो मुहम्मद। अरशन ते नालो गाला अरशन ते नालो अहमद फर्श ते नालो मुहम्मद। गौर कर अहमद में भी हरफ 4 त मुहम्मद में भी हरफ 4। अरशन ते अहमद हरफ 4 अल्लाह जे कुदरत में हादिसो को न थींदो आ। मुहम्मद नालो कहीं मुंतखब कयो जो मुझे करीम रब कायनात में कंखे नसीब न कयई जिया हसन ऐं हुसैन मुझे रब कंखे नसीब न कया। ये मुझे महबूब मुस्तफा जो मुहम्मद इस्म भी रब कंखे नसीब को न कयो। याद रख मुझा दोस्त अरशन ते मुहम्मद फर्श ते मुहम्मद हरफ 4 हुजूर बनाया यार भी पंजा 4 वरी अल्लाह जे इस्म ज़ात दे निहार 99 नाला अल्लाह जा सिफाती हिकड़ो नालो अल्लाह जो इस्म ज़ात हो आहे अल्लाह चाहे वरी चो अल्लाह जा 99 नाला सिफाती जहन नाले खे वठ उन जी माना जब्बारा माना मौजूद गफ्फारा माना मौजूद सत्तारा माना मौजूद पर जॾहिं चवंदे अल्लाह तो उन जी का माना ही काने का। जॾहिं चवंदे अल्लाह उन जी का माना ही काने का छाजे करे इन ज़रे के भी खोलिया मुझे बेनियाज़ रब पंहिंजा सिफाती नालन जूं सिफ़तूं पंहिंजे महबूब खे ॾिनियूं पर इस्म ज़ात रब पंहिंजे कुदरत में पाण रखियो। अन्या खोलिया उन इस्म ज़ात में अखर घणा हन अलिफ लाम ज़बर अल्लाम अलिफ लाह पेशो अखर घणा हन गाला ॾाढिया चौथो ड्रिजी अखर घणा हन 5 मुझे रब जे ज़ात खोले खोले बुधायो आ ततहीर वारी चादर जे हेठा 5 खे मां रब बनायो आ ऐं मक्के ऐं मदीने में चैन यारन के वरी मुझे मुस्तफा बनायो आ।
चैन सा भी प्यारा पंजन सा भी प्यारा इहो ही निशाना चो जंहिंजो चैन पंजन सा प्यारा तंहिंजो रब हिते हुते कयो बेड़ो पारा। कॾहिं भी ताराजी ऐं वट खणी हुजूर जे सहाबा जो शान कॾहिं भुलिजी भी न तकींद जो कजा। हुजूर जे सहाबा जो शान कॾहिं भी तोड़न जी कोशिश न कजा। ऐ मुंहिंजा दोस्त अजीज किथे ॾिसंदे त मुंहिंजे महबूब पंहिंजे सहाबा खे अलाए केसि ताईं पहुचाए छॾियो, किथे निहारींदे हुजूर जे आल ॾे त अलाए किथे आ। बस हिकिड़ो जुमिलो चई भले मां उथां मूंखे ॾुख कोन थींदो त जिन खे सहाबी चइबो आहे। सहाबी कंहिंखे चइबो आहे? चो जेके हुजूर जे पोयां पोयां हलंदा हन, हुजूर जे कदमनि जे पोयां हलंदा हन, हुजूर जे हुक्म ते लब्बैक चवंदा हन, हुजूर जे हुक्म ते बच्चा जानियूं घर कुर्बान कंदा हन, उन्हनि खे सहाबी चइबो आहे। आले रसूल कंहिंखे चइबो आहे? चो जेको पोयां कदमनि जे पोयां हलंदो आहे उनखे असहाबे रसूल चइबो आहे। पर जेको कुल्हड़नि ते चढ़ी सवारी कंदो आहे उनखे आले रसूल चइबो आहे। सुभान अल्लाह। आले रसूल ता जान कुर्बान मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना। बाकी शेरे खुदा जे लाइ याद रखी छद। अञा जे करे मां तवील वींदुम त टाइम 8 खां चढ़ी वेंदो। 8 आखिरी टाइम मूंखे मिलियला। शेरे खुदा छाहे? बस इहो जुमलो हिकिड़ो चवंदुसि मां त मुंहिंजो खुदा ॼाणे ऐं ॿियो मुंहिंजो महबूब मुस्तफा ॼाणे। बस वधीक मौला कायनात ला मां कुछ भी नथो चई सघां त मुंहिंजो मौला छाहे, मुंहिंजो सुहिणो अली छाहे ऐं मुंहिंजा दोस्त अजीज अली छाहे। जुमलनि में चवण दे अली उहो आहे जे हिकिड़ी निमाज़ कज़ा थी त ख़ुदा कायनात जो निज़ाम मुंजमिद करे छॾियो हो। अली उहो मां मोटी अचां पंहिंजी जगह ते। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अजीज इबादत करण जे लाइ खुदा जे खौफ जो हुजण ज़रूरी आहे ऐं इबादत के बचाइण जे लाइ इश्क़े मुस्तफा जो हुजण ज़रूरी आहे। इश्क़े मुस्तफा छाखे चइबो आहे? खौफे खुदा छाखे चइबो आहे? अल्लाह जो खौफ उनखे चइबो आहे जंहिंजे दिल में खुदा जो खौफ हूंदो आहे। हिते जंहिंखां पुछ अदा सजण तूं खुदा खां डिॼींदो चवंदो मौलवी दिमाग़ ख़राब थई छा? खुदा खां नथो डिॼा बाक़ी चाचे खां थो डिॼा छा? अदा कुर्बान तुझे अंदर में, अदा मोहम्मद ईसा सोलंगी तुझे अंदर में, अदा कीरिया फकीर ये बटे नाला हन हाजी बशीर कीरिया मंजूर कीरिया तव्हां जे अंदर में इश्क़े मुस्तफा चयो हेडो जलसो करायो थो। ऐ मुंहिंजा दोस्त हकीकत इन जे बरकसा जन जे अंदर में खुदा जो खौफ हूंदो आहे उन जी निशानी इहा उहे खुदा जे मखलूक के कॾहिं भी तकलीफ़ ॾियण जो कोन सोचींदा हन। जन जे अंदर में खुदा जो खौफ हूंदो आहे इंसान त छा पर हो जानवरन के भी तकलीफ़ ॾींदो कोन बर्दाश्त कंदा हन। बीबी राबिया बसरी जी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां। रस्ते में वञी रही आहे, अल्लाह जी नेक सालिह बानड़ी आहे, इबादत गुज़ारा, तहज्जुद गुज़ारा, इशराक गुज़ारा। रस्ते में ॾिठई हिकिड़ो कुतड़े जो बचड़ो उन बुख में आवाज़ करे रहियो हो, दाहूं करे रहियो हो। राबिया बसरी ॾिठो उन्यारो आहे, ॾिठई त पाणी नज़र कोन थो अचे। हीअं डुकण शुरू कयई, हीअं डुकण शुरू कयई त को पाणीअ जी ज़रड़ी मिले हिन जानवर खे प्यारियां त हिन जी ज़िंदगी बची वञे त मुंहिंजो सुहिणो रब राज़ी थी पए। बीबी राबिया बसरी उन कुतड़े जे नंढड़े बलर जी जिंदगी बचाइण जे लाइ हिकिड़ो खूह नज़र आयो, डोड़ंदी उते पहुती आहे। हाणे पाणी कीअं कढे ॿियो ज़रियो कोन हुयो, थांव कोन हुया। पंहिंजे मथे वारे दुपट्टे खे लाहींदी आहे, पंहिंजे रए खे लाहींदी आहे। उन में भितर या अहिड़ो को पत्थर ॿधंदी आहे, हेठि निबड़ी करे उनखे खूह मां ॿोड़े वात ते झले करे उन जो पानी निपूड़ी दिया पंहिंजे वात में गॾु कंदी आहे। हिकिड़ी गुरड़ी वात में गॾु कंदी आहे, होॾां पाणीअ जो कपिड़ो आलो करे डोड़ी ईंदी आहे। उन बलहरड़े जे मथां उहो वात वारो पाणी आस्ते आस्ते ॾींदी आहे। जीअं उन बलहरड़े खे पाणी मिली वियो, रग मुंहिंजे रब जे ज़ात जो हुयो, उहो बलहरड़े में जान अची वई। हेॾां हुन फर्श ते हलण शुरू कयो, होॾां मुंहिंजे
मुझे रब कबूल करे राबिया के फर्श तो उतारे अर्श ते पहुंचाए छड़ियो। खुदा जो खौफ इनखे चइबो आहे, खुदा जो खौफ इनखे चइबो आहे। इंसान त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकर को जानवर जो बचड़ो भी